कंदासीं त अॻूणो सदर ऐं आर्मी चीफ परवेज़ मुशर्रफ लाॾाणो करे वियो आहे। परवेज़ मुशर्रफ दुबई जी ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। परवेज़ मुशर्रफ अमेरिकन अस्पताल दुबई में इलाज हेठि हो। जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ 1964 में पाक फौज में शामिल थियो हो। परवेज़ मुशर्रफ 2001 खां 2008 ताईं पाकिस्तान जो सदर बि रहियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो सदर ऐं आर्मी चीफ परवेज़ मुशर्रफ लाॾाणो करे वियो। परवेज़ मुशर्रफ दुबई जी ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। परवेज़ मुशर्रफ अमेरिकन अस्पताल दुबई में इलाज हेठि हो। जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ 1964 में पाक फौज में शामिल थियो। परवेज़ मुशर्रफ 2001 खां 2008 ताईं पाकिस्तान जो सदर बि रहियो। अवां खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर ऐं अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां अॻूणो सदर ऐं आर्मी चीफ परवेज़ मुशर्रफ लाॾाणो करे वियो आहे। परवेज़ मुशर्रफ दुबई जी ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। परवेज़ मुशर्रफ अमेरिकन अस्पताल दुबई में इलाज हेठि हो। जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ 1964 में पाक फौज में शामिल थियो हो। परवेज़ मुशर्रफ 2001 खां 2008 ताईं पाकिस्तान जो सदर बि रहियो। अॻूणो सदर ऐं आर्मी चीफ जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ लाॾाणो करे वियो आहे। परवेज़ मुशर्रफ दुबई जी ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। परवेज़ मुशर्रफ अमेरिकन अस्पताल दुबई में इलाज हेठि हो। जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ 1964 में पाक फौज में शामिल थियो। परवेज़ मुशर्रफ 2001 खां 2008 ताईं पाकिस्तान जो सदर बि रहियो। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणो सदर ऐं आर्मी चीफ जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ लाॾाणो करे वियो आहे। परवेज़ मुशर्रफ दुबई जी ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। परवेज़ मुशर्रफ अमेरिकन अस्पताल दुबई में इलाज हेठि हो।